असां पाण भी भला असांजो होटल भी भलो असां पाण भी भला असांजो कारीगर भी भलो। अरे तारीफ़ तुझी क्या थो आयो बा आयो आयो उन्हनि जा थी मथे यो ब फिका हा पकड़ जाए रोजी आ रोजी बिस्मिल्लाह कंदो कर किरो तो करे पोथो बीहे बस होटल ते घर वञी वेह न पो नथी धंधो करणो त कल मां जान तो चाहे मना करिए तू गानन में लगो हाणे छद ॻाल्हाइण खे तू भर चाहे भर हल बाबो तू आयो बा आयो बेस्ता उते असां थियूं था गिराकनि जे अॻियों तोखे छा आहे छड़ो बाटे खे गॾु कढावां था हल बाबो तू कलाक पियो चाहे के भेणा अञूं था भा अञूं था अचूं था भा अचूं था बाहि ॿारे ॾियनि था गिराक बि आ साईं रड़ियूं पियो करे अरे एडी देर फिकी केड़ी आ तो ओए फिकी यार उस्ताद ॾिनी त सायूं हाणे हल ठीकु आहे चखी ॿुधायां थो अरे फेकड़ो तरीक़ो आ यार हे बि मिठी आहे अरे ये तो सफा लूसी आ यार नकी ना चाहे बाहर कलाक को पवंदी थी उहा भी वरी चाहे फिकी पुछदा तो फिकी अबा कलाक खां पोइ त ताज़ो खीर आयो न ताज़ो खीर को यो के तरीक़ो ते चखण जो ओ भुली हम नहीं बाबा सच्चाई न अदा भुली हम अरे सेट करे हाणे ख़बर पई न फिकी कहिड़ी आहे कलाक पवंदी थी वरी फिकी पुछदा अबा कलाक खां पोइ ताज़ो खीर आयो ओ भुली हम भुली हम छड छा चाहे चाहे आंदी आहे देर आंदी थी मोतबर माजो अरे वो चाहे जो कलाक को पवंदे हाणे चाहे पुछदा फिकी केड़ी आ सब मु डुक डुकण एको तरीक़ो होटल जो ये हुंदो आ छतरी हे तो हिन चयो फिकी मां यार छडे तो पासे खड़े छडे तो के बच्चन जी रोजी का बिया है तू हाने हां ये न थींदो आ गिराकी फिटा है सेठ हुन ॾिनी उस्ताद सब में डुक डुकणी आ कारी अदा मुसलमान है पर ढुक मुसलमान रोजी जान चल खड़े बस खड़े असा न पीना कावड़ा छजे मुजा गिराक भेणा घर में ये टाइम ते चाहे घर में ये तो के कर मजदूर माण्हू ते रोब करे थो भाई मारी दिस नहीं ना है जे तू तो कर याद ज़ेन कंदो कर सेठ हाणे गानन दे तुजो ध्यान आ बस ये मजदूरी ये सिखाए न सिखा तरीको सिखा सेठ हाणे भली हम चखी ॾिन में पो हाणे इन में कावड़ छो थो करे मामा अरे बदू एडे एडे जी बात सेठ रे रे वाह खैर करे बोल ख्याल कर कुछ मुझे गिराकी फिटाई तो गिराकन सा ये गलाए बो ये तरीका न तुजा गिराकी ये तो मुझे गिराकी तू फिटाई दे सेठ सजो डी झोले में कम कयो दिमाग कम न पियो करे ॾिसे पियो पाण रड़ियूं थधो पाणी खणी आ वरी हिन पाणी में ते कख पिया आहिनि अरे बाबा गिराक तो दोन उन्हीं के ॾियणो आ न बोतू भैंस त ना कणो गिराक सा अब्बा गलती भी या थी वई मां खन गलती शादी थी वई मिन का त कयो मां भुली वियुमि उस्ताद ॾिनी फिकी चाहे हाणे कोप हिक जहिड़ा मां चयो अलाए कहिड़ी आहे मां चखी ॾियां त मां जो छड़ो चखण हुनजी मोतबिरी ॾिठई ॾाइण जी मूं जे पाड़े जो मां इन खे सुञाणींदो आहियां घर ज़ाल लितर हणंदी त हिते यारनि खे ॾिसी मिड़ई मोतबिरी करे अरे बाबा बोधू घर कीअं बि हुजे यार हिते असां वटि अचे थो न असांजो ग्राहक आहे न उन सां अहिड़े तरीक़े सां पेश अच जो ग्राहक ख़ुशि थी वञे तो मां पोइ मां वरी कहिड़ो धूड़ विधीमांसि चांहि चखी ॾिनीमांसि उथियो वञे पियो चांहि न पीबी आहे न चांहि न पीबी आहे उनखे चेक यादि करे ॾिबो आहे न बाबा हे फिको आहे हे मिठो आहे हाणे ॿीहर ईंदो इहो बसि ग़लती थी वई बाबा हाणे तोखे मां नथो बीहारणु चाहियां बसि तूं निकिर वहां वटि अरे नंढड़ा बच्चा आहिनि हाणे ग़लती बि त इहा थी आहे आइंदा न थींदी हे मां तेरे पोइ त सुबुह न ई जाए कम ते भेण अॼु इहे गिराक फिटाए थी सुभाणे ॿिया गिराक फिटाईंदे बाबा न थींदी ग़लती सेठ हेॾे ॾिस ॿीहर ग़लती थिए तूं मूंखे कढी छॾी जाए हल बाबा ये गलती माफ कयां तो वरी न कजाए न कंदुमि बाबा न कंदुमि बस मेहरबानी थी कोप हिकिड़ा हो वठी आने ॾे कलर जा कारा ऐं हिकिड़ा हे गुल वारा पोइ अंधे माण्हू खे मूंखे ख़बर त पवंदी न ज़हन जा कचा हूं बाबा हाणे ख़र्चो करे आयो 28,000 हाणे ख़र्चो करे आयो ये को भरसे हाणे वरी ॿिया वॾा से ख़र्चो आहे तो दर्जन थी कुल ये दर्जन आहे कुल नंढा कोप छदाणा कारे कलर में वठी ॾे त ख़बर पवंदी बसि उहे फिकनि जे लाइ छड़ो रखंदुमि हाँ नंबर दे खर्च कराईंदे अरे बाबा हेॾे ॾिस समझी वई ना हाँ बा बस ठीक है पार त थी वधीक शिकायत जो मौको न मिलाई नहीं दी सेठ नहीं दी
पर ॿुध जियो इहो अलाए काॾों इहो बीमारी आहे या गिराक वेहे नथो सेठ अबा फिकी चांहि मुंहिंजी रखाई जाए अॻे त इहो मर्ज़ न हूंदो हो फिकी चांहि जो बसि हाणे छा कयूं फिका शुगर थियणु अथनि न शुगर उहो त पींदो न फिकी माण्हुनि जूं नियतां फिरी वयूं आहिनि न साफ़ न थियनि तॾहिं ई बीमारी वतो थियनि इहो ॿुध जियो इहो हो सेठ न पियो ॾे सौदो छो अलाए छोला अटो इहो चयोमांसि इन खे बिल न ॾिनो ई छा बिल त वठी वियो वठी वियो न हा पोइ वरी कीअं मां मोतबिरी कई हल हल पंहिंजी सेठ खे वठी आ न बाबा भुले थो पोइ तुते दिमाग़ काथे आहे? 12 बजे ॾींहं ते वियो हा पंध बाज़ार ते रशको बि न हुयो अड़े पोइ बि उतां खाली मोटाए अचे सेठ खे पाण मोकिल खणी न आयसि बाबा सौदो मां खणी आयोमांसि ते बोधू मां हटाए भला ॿिए दुकान वटि वए छा इन्ही वटि खणंदो आहे न प्रकाश वटो प्रकाश नथी बाबा युगेश ओए मां वरी प्रकाश ते वियो मां ॾिस न बोधू भुली वए न दिमाग़ खे थोरो टाइट कर थोरो खोराक ते घटि ध्यानु ॾे दिमाग़ खे थोरो टाइट कर दिमाग़ खे इहो ॿुध 100 खनि मजूरी वधाए त सुबुह जो नेराने सवा जा बादाम खावां कम बि वाह जो करे तो साईं तो 6 रुपया न वधाया मनी थो न सॼो ॾींहुं लोड हाणे घणा थिया आहिनि 11 थिया आहिनि राति जा सुबुह जो 7 बजे आयो आहियां 100 वधाए हिकिड़ो वधाई तो मां ईद खां मथो ईद खां मथो ईद में अलाए घणा ॾींहं पिया आहिनि हाणे मां बाबा हलायां सुबुह थो। सवेरे ई जाए हां 7 बजे त अचां थो इहो 2 कलाक निंड वञी कयां थो घर वरी अलाह अकबर थिए थो तो वटि हा पा